नाज़रीन, कंबर शहदाद कोट ज़िले में गुज़िरियल साल बरसाती बोड सबब रही वियल घरनि जे मालिकनि खे संदू ऐं मालिकाना हक़ ॾियण जे सिलसिले में ख़ांगी हाल में तक़रीब कोठाई वई, जंहिंमें सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर, MP नवाब गैबी सरदार ख़ान चांडियो, कमिश्नर लाड़कानी घंवर लगारी ऐं ॿियनि शिरकत कई। तफ़सीलात ॾिसूं था हाकिम ख़ासकेली जी रिपोर्ट। कंबर शहदाद कोट ज़िले में गुज़िरियल साल बरसाती बोड सबब रही वियल घरनि जे मालिकनि खे सनदूं ऐं मालिकाना हक़ ॾियण जे सिलसिले में ख़ानगी हाल में तक़रीब थी, जंहिंमें कंबर ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि सां लाॻापियल नवनि तामीर थियल 500 घरनि जे मालिक औरतुनि खे मालिकाना हक़ ॾियण जूं सनदूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे ॿेलनि वारे सूबाई वज़ीर नवाब तैमूर ख़ान टालपुर चयो, बिलावल भुट्टो ज़रदारी जेको अवाम सां वाइदो कयो हो उहो हुन पूरो करे ॾेखारियो। सिंध में 20 लख घर ठहिराइण समेत सनदूं ॾियण वारो कमु शुरू कयो वियो आहे। असांजे मक़बूल लीडर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कयो तो मां पंहिंजनि ग़रीबनि खे, पंहिंजे सिंधियुनि खे, पंहिंजी भेणनि खे, जिन्हनि जे घरनि खे नुक़सानु थियो उनखे घर ठाहे ॾींदुमि। जॾहिं उन ॻाल्हि खे जेको मञण लाइ तयारु कयो पर हुन करे ॾेखारियो। इहे ॻाल्हियूं इलाही माण्हुनि कयूं, उन पूरे इमरान नियाज़ी इहे ॻाल्हियूं कयूं। उन चयो मां घर ॾींदुमि, हिकिड़ो बि घर कोन्हे, माण्हुनि जा घर कसे वटि अथई। नॉकल्स पार्टी की हुकूमत जॾहिं ईंदी आहे हुकूमत में तो पंहिंजनि आवाम खे, पंहिंजनि माण्हुनि खे नौकरियूं ॾेई ईंदा आहिनि, घर ॾेई ईंदा आहिनि, मालिकी हक़ूक़ ॾेई ईंदा आहिनि। 20 लख घर सिंध में 20 लख घर ॾींदासीं इंशाअल्लाह ताला, उन्हनि जा मालिकी हक़ूक़ ॾींदासीं ऐं इहो करे ॾेखारियो आहे। अवां ॾिठो आहे त हमेशह इन्हनि बोर्डनि में तव्हांजा रिप्रेज़ेंटेटिव नवाब साहब तव्हां सां गॾु हूंदा आहिनि, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन तव्हां सां गॾु हूंदी आहे, चेयरमैन बिलावल पाण हितां ईंदा चकर हणी वेंदा आहिनि, मदद कंदा आहिनि। ऐं हाणे जेको आहे सभ खां वधीक इन खां वधीक छा ख़िदमत करे था सघूं त उन्हनि घरनि जिन्हनि जा नुक़सानु थी वियो, जेके हलिया विया, उहे सभु उन्हनि खे नया ॾियणु, मालिकाना हक़ूक़ ॾियणु। त हे हिकु स्टेप अॻिते पिया हलूं ऐं असां उन ते कमु कयूं पिया त छा अहिड़ा पक्का कमु कजनि जो फॉर फ्यूचर इहे इशूज़ वधीक न अचनि। MPA नवाब गैबी सरदार ख़ान चांडिये आबपाशी रिथाउन ऐं LBOD बाबति साफ़िन जे सवाल ते चयो त LBOD जूं तबाहियूं वफ़ाक़ी सरकार जी नाअहलीअ जो नतीजो आहिनि। हिकिड़ो तबाही थी चुकी आहे, कंहिंखे इहा ख़बर कोन्हे त अहिड़ा डिज़ास्टर ईअं ईंदा आहिनि। हिकिड़ो दफ़ो डिज़ास्टर ईंदो आहे त उन खां अॻिते पोइ सिखत कबी आहे। हाणे इहो को प्रोजेक्ट नंढो न आहे त हिकिड़े महीने या साल में उथी ऐं सुभाणे तव्हां असां ठाहे वेंदासीं, पर हा फेडरल गवर्नमेंट जी हिन महिल नाहेली थोरी घणी आहे, जेके उहे RBOD फेडरल गवर्नमेंट प्रोजेक्ट आहे। सूबाई हुकूमत जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे पंहिंजा बंद बि रेज़ करे चुकी आहे, हले थो पियो। तव्हां वञी ॾिसंदव त उहे हलंदा कम आहिनि। ईअं न आहे त को हिकिड़े ॾींहं जो कमु हिन बंदनि खे रेज़ करणु या हिन शाखुनि खे सिधो करणु हिकिड़े ॾींहं जो कमु कोन्हे। इहो 2-4 साल लॻंदा तव्हांखे इन शइ खे सिधो करण में। नवाब गैबी सरदार ख़ान चांडिये ताज़ियुनि बरसातुनि ऐं बोड बाबति सवाल ते चयो त बोड जो एॾो घणो ख़तरो न आहे। अहिड़ी बोड कान्हे, मां सुबुह वियो आहियां पाणी ते, अहिड़ो पाणी कोन्हे। शाखूं सभु लथल आहिनि, जेके असांजा सिम नाला आहिनि उहे सिम नालनि जी इहा पोज़ीशन कान्हे। पाणी आहे, निकर थिए थो पियो, अलाह जी महिरबानी सां को अहिड़ी पोज़ीशन। उन मौक़े ते कमिश्नर लाड़काणो घंवर ख़ान लगारी चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध जे ख़ुसूसी हिदायत ते हू अवलियत जे बुनियाद ते मालिकाना हक़ ॾेई रहिया आहिनि। असांजे कंबर ज़िले जा 70 तालुक़नि जा जेके ॻोठ रियासत हुकूमत जी ज़मीन ते ठहियल आहिनि, उनमें वज़ीर आला साहब जी हुकूमत उन्हनि सभिनी खे सर्वे करे मालिकाना हक़ मिलंदा। ही तव्हां न सम्झो जिन 400-500 माण्हुनि जा आहिनि कि कंहिंजो घर किरियो या कंहिंजो न किरियो, पर मालिकाना हक़ हुकूमत सिंध फ़ैसिलो कयो आहे, सभिनी खे ॾींदा। घरनि जा मालिकाना हक़ ऐं सनदूं हासिल कंदड़ मुस्मात परवीन, मुनवर ख़ातून, शहज़ादी, माहिरीन, नजमा ख़ातून, आमना, ज़ुबैदा ऐं ॿियनि मालिकाना हक़ मिलण ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त हू PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मालिकाना हक़ ॾियण ते संदसि थोराइतियूं आहिनि। शुक्र असांखे मिलियो आहे, असांजो घर किरी पियो, असां एॾो परेशान हुआसीं, नंढड़ा बच्चा वठी असांजी सॼी छत ते किरी पई। असांखे एॾी ख़ुशी आहे जो बहितर आहे, नंढड़ा बच्चा आहिनि असांजा, अॼु टई मिलंदो, असां ख़ुशि थींदासीं। वाज़िह त कंबर शहदाद कोट ज़िले जे बोड मुतासिरनि लाइ 1,37,127 घर तामीर कया पिया वञनि, जिन मां तालके शहदाद कोट जे लाइ 17,355, तालके कंबर में 30,036, तालके मीरो ख़ान में ऐं सिजावल जुणेजो जे लाइ
20,456, तालके ख़ुबो सईद खान जे लाइ 19,950, तालके नसीराबाद जे लाइ 11,000 ऐं तालके वारह लाइ 27,764 घर अॼिया पिया वञनि, जॾहिं त पहिरें मरहले में 500 ख़ानदाननि खे मालिकाना हक़ ॾिना विया आहिनि। तक़रीब में डिप्टी कमिश्नर सलीमुल्ला ओढो, SSP कंबर तौहीद रहमान मेमून, सरसो जे अमलदारनि ऐं ॿियनि पिणु शिरकत कई।